सिंध जी आहे जेके एसपी के कर्नल जनरल के असांजो हक़ थियो वञे असां पर हिननि नाजाइज़ बेदर्दी कयो असांजे लाइ। असांखे ॿियो कंहिं शइ जो अस्सलाम वालेकुम मम्मी। मूंसां ज़ुल्म थी वियो, मुंहिंजो दड़ो कराची वियो, हितां खणी हलाए काॾे करे छॾियऊं, गुम कराची में लाश मिलियो, मुंहिंजो हक़ थिए, इंसाफ़ थिए, मूंखे बचिड़ो अची मिलियो आहे, मुंहिंजो इंसाफ़ थिए। असांखे का ख़बर आमिर नालो इमरान में कोठी न असांजी कंहिंसां दुश्मनी न हुई, हिन वियो कराची उतां खणी मारे वरी ॿिए कोच में ॾिनो अथऊं, पोइ असांखे का ख़बर न आहे एक्सीडेंट आहे या कंहिं मारियो आहे, असांखे इंसाफ़ खपे। असां इहे अपील कयूं था, असांखे इंसाफ़ खपे। तव्हां वटि कोई लंघी आयो आहे? मेड़ियूं आयूं आहिनि जलबाणनि जूं, ॿ दफ़ा आया आहिनि, जॾहिं तव्हां मारियो बि न आहे, तव्हांखे ख़बर न आहे त मेड़ कीअं आई आहे। असांजो इंसाफ़ खपे, बसि असांजी अदालत थिए, असां ग़रीब आहियूं, असांखे पंहिंजो इंसाफ़ खपे। तव्हांजो बचिड़ो छा कंदो, छाजे लाइ कराची वियो? उते मज़दूरी कंदो, होटल ते कमु कंदो, ग़रीब हो, चए 5 रुपया कमाए ईंदुमि त खाईंदासीं, भला असांखे मिल्कियत त न ई त हिते वेही रहिया, वेंदो कमाए वरी ईंदो, कहिड़ी ख़बर त हे मारींदसि या कीअं कंदा, खणी डालनि में ॾिनऊं, रक्षियनि में उछलियऊं, हुननि खे बसि न पियो थिए कुराम, हिकु गाॾीअ में मारियो अथऊं, ॿी गाॾीअ में ॾिनो अथऊं, उतां लाहे वरी रक्षे में ॾिनो अथऊं। अच्छा, वियो अकेलो हुयो या कंहिंसां वियो गॾु? घरां अकेलो वियो, असांखे ख़बर न आहे का बि त कंहिंसां वियो। अच्छा, छा मसइलो थियो आहे? साईं असांजो भाउ मारियो वियो आहे जेको आहे त कराची अज़ीज़ जलबाणी जे कोच में फराम थियो आहे जेको आहे त पोइ हाणे जलबाणी बिरादरी जा कुझु माण्हू शहर जा मोज़िस माण्हू अचनि था, असांखे चवनि था तव्हांजो छोकिरो इतफ़ाक़ एक्सीडेंट थी वियो आहे। असां उन्हनि खे मुताबिक़ कयोसीं एक्सीडेंट थी न वियो आहे, जेको आहे न असांजो मारियो वियो आहे। असांखे क्लियर करे ॾिनो वञे त कंहिं मारियो आहे, कहिड़े तरीक़े सां। हिन टाइम असांखे अज़ीज़ जलबाणी जे कोच में फराम थियो आहे, मोहल लाश असांखे मिलियो आहे, जंहिं अगरि उते असांजो दोस्त न पुॼनि हा ऐं उहे न ॾिसनि हा, हे लाश फुट पहिरीं त उछले भरी वञे पियो। कराची में जेकॾहिं एक्सीडेंट वग़ैरह थियो आहे, कोई हॉस्पिटल जो कोई पर्चो हूंदो या डेथ करे आहे, पोस्टमार्टम जी रिपोर्ट, अहिड़ो कुझु तव्हांखे मिलियो आहे? साईं को बि सबूत न मिलियो आहे। असां जांच पड़ताल कराई आहे, जेको आहे त रस्ते ट्रैफिक वारनि खां, ॿियनि खां, मोटर वारनि खां, त कोई अहिड़ी सबूत न मिलियो आहे जंहिंमें को रस्ते में एक्सीडेंट थियो हुजे। असांखे को अहिड़ी मालूमात न मिली आहे। हाणे जेको आहे कोच बि ओके आहे, जंहिंमें असांजे भाउ जो लाश मिलियो आहे, उहो अज़ीज़ जलबाणी जो कोच आहे, उहो हिन टाइम ओके कोच आहे। असांजो लाश फुट पहिरीं ते रखियूं ऐं जेको आहे निकिरी भरी वञे पियो। उते ख़ुदा न ख़ासि असांजे शहर जो हिकिड़ो दोस्त असांजो उते नज़र अची वियो, जंहिं ॾिठो त जेको आहे त हिते रश छाजो आहे। पोइ उते ॾिसी करे ॾिठईं त मुंहिंजो सुञातईं त हे सईद जो बिरादर आहे। असां सां राब्तो कयईं त यार जेको आहे त फलाणा माण्हू कोच थो लाहे, तव्हांजो भाउ फुट फेरे ते उछले भॼनि था। हाणे मां हिननि खे हथु कयो आहे। उन खां बाद में असांखे को अहिड़ो सबूत जा नथा क्लियर करे ॾियनि त असांजो भाउ कीअं मारियो वियो आहे, छो मारियो वियो आहे। असांजी कंहिंसां अहिड़ी ज़ाती दुश्मनी न हुई। असांजे जलबाणी बिरादरीअ जे कोच में असांजो लाश मिलियो आहे। असांखे उहे क्लियर करे ॾियनि त कीअं मारियो अथव, छो मारियो अथव। असांजी त कंहिंसां नाजाइज़ी न कंहिंसां दुश्मनी आहे, न को असांजो कंहिंसां वास्तो ई अहिड़ो आहे। तव्हांजो मक़सदु इहो आहे त हादसो आहे या क़तल आहे, असांखे उनजा सबूत खपनि। जी 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 जी। हाणे मूंखे ॿुधाए त उहो अकेलो वियो या कंहिंसां गॾिजी वियो? साईं हितां ॿुधण में ईअं अचे थो त खखराणी जेको आहे त टिकेट रखराई आहे। खखराणीअ जो नालो सजाद अली खखराणी आहे, नादर शाह मोहल्ले जो रवासी आहे। ऐं असांखे कोच वारनि जी मालूमात मिली त उन खखराणीअ टिकेट रखराई आहे, जेको आहे उते टिकेट रखराए करे बावजूदि वरी उन में ड्राइवरी बि उहो थो करे, जेको आहे हितां फ़ोन ते टिकेट रखराए थो, वरी उते लाड़काणे में गॾु वञे थो, गॾु ड्राइवरी करे थो। ऐं सजाद खखराणी हितां बि उहो चढ़ियो वियो आहे। असां अच्छा, तव्हांजी हुन सां मुलाक़ात थी आहे, हुन खां पुछा करायो थो त हीअ जेकॾहिं वियो हुया तव्हां टिकेट रखी त छा थियो, छा मसइलो थियो? साईं उहो हिन टाइम ताईं असां सां मिलियो न आहे। कोच वारनि जो चवणो आहे त उहो असांखे चवे थो मुंहिंजो भाणे जो आहे, हिनखे तव्हां अॻिते खणी वञो। धकी आहे जा मारे करे जलबाणियुनि खे ॾिनो अथईं, चवे थो भाणे जो आहे। असांजे न तॾहिं त लड़ी आहे, न असां सां मिलियो आहे, न असां सां का ॻाल्हि ॿोल कई अथईं। छोकिरे सां 2 मोबाइलियूं हुयूं, न असांखे इतला करे ॿुधायो अथऊं, न असांखे को अहिड़ो चयो अथऊं। अच्छा, कराची हॉस्पिटल मां त काई पोस्टमार्टम वग़ैरह जी रिपोर्ट कोन मिली। छा तव्हां रते देरे में जॾहिं हुनखे तदफ़ीन पिया कयो, दफ़नायो पिया, तव्हां पोस्टमार्टम करायो? साईं जेको आहे असांखे कराचीअ में नंढिड़ो ॿारु हुयो, असांखे जो जेको आहे हिते असांजे दोस्तनि जे ज़रिए पतो, जहिड़े टाइम असां हिते कराइण जी कोशिशि कईसीं, रते में इहो ख़बर मिली त जेको आहे तव्हां जिते एक्सीडेंट थियो आहे, जिते जा मारियो वियो आहे, जिते क़तलु थियो आहे, जहिड़ी हद में तव्हां उतां करायो। असांखे 24 कलाकनि खां पोइ भाउ जो लाश आयो असांजे घर ताईं। असांखे वरी ॿिया 12 कलाक लॻनि पिया वापसि वञण, जंहिं बदि असां हिन टाइम पोस्टमार्टम न करायो आहे। असांखे क्लियर थिए न, असांखे क्लियर करे ॾिनो जलबाणी अज़ीज़, जंहिंजी गाॾीअ में असांजो लाश ॾिनो आहे। बाबा, तव्हांजो नींगर हुयो, आमिर छा चवणु चाहींदो तव्हां? साईं असां चवंदा त असांखे पंहिंजो छोकिरो जीअं बि हुयो असांखे पंहिंजे भाउ वांगुरु मिले, पर हिननि नाजाइज़ बेदर्दी कयो असांजे लाइ। असांखे ॿियो कंहिं शइ फ़र्क़ु करे वापसि मोकिलियो कराची।
कराची खां वरी वापसि मां काॾो आणींदुमि मां ग़रीब माण्हू मां मिसकिन आहियां पोइ बि मुंहिंजो छोकिरो कराची में रहियल हुयो उनखे फ़ोन कयो बाबा भाणे फुटपेर ते पियो आहे इनखे पंहिंजो संभालेसि तूं वञी असां ॿिए माण्हू फ़ोन कयो उतां बि ट्रांसपोर्ट में कंहिं बि न ट्रांसफर में असांखे कोई बि न कई आहे साईं न असांखे ख़बर ई आहे ट्रांसफर जी त केरु आहे केरु न आहे जॾहिं हे साईं हिते मेड़ खणी आया आहिनि हिननि पाण अची मञियो आहे त बाबा असांजे गाॾीअ मां हिकिड़ीअ मां लाथे ॿीं रवानो कयोसीं उहे कराची मोकिलियो साईं कराची तव्हां मोकिलियो कहिड़ी नुई सां मोकिलियो जंहिं नुई तव्हां मोकिलियो आहे असांखे हुन नुई त ॿुधायो तव्हां या गाॾी हादसो पेश आयो आहे छा थियो आहे असांखे न कुझु बि तफ़सील ॿुधायो न असांखे हादसे ॾसियो अथऊं न असांखे पहिरीं चवनि पिया साईं एक्सीडेंट चवंदा हूंदा न बाबा साईं एक्सीडेंट थियो आहे वरी चयो असांखे बचकियो अरे भाउ ईअं तव्हां कीअं बचकियो असां जॾहिं तव्हां हिकिड़ी गाॾी में एक्सीडेंट थियो आहे वरी तव्हां रवानो कयो आहे कराचीअ वरी उते फुटपेर ते तव्हां फिटी कयो आहे जे असांजे माण्हू ते न हुजे संगत वारो न ॾिसे त असांजो पुटु एधी जे हवाले करे छॾींदा माना लावारसी साईं बाक़ाइदे असां सां हिन नाजाइज़ी कई बिल्कुलु आहे नाजाइज़ी। जेको कोच ड्राइवर आहे सिजाद खखराणी जी बि असां सां नाजाइज़ी कई आहे ऐं उन खां प्लस में कोच वारनि जी बि असां सां नाजाइज़ी आहे ट्रांसपोर्ट वारनि जी अज़ीज़ जलबानी जी इहा आहे असां सां जो अहिड़ा जेके ज़िम्मेवार आहे नथा रखनि ड्यूटियुनि ते जो लापरवाह माण्हू रखनि था शराब पीअंदा नशो कनि था या कुझु बि कनि था असांखे हिन टाइम ताईं इहो प्रूफ न आहे मिलियो त असांजो कोच में एक्सीडेंट थियो आहे असांजो हिन जे कोच मां लाश मिलियो आहे असांखे जलबानी अज़ीज़ क्लियर करे ॾींदो त कहिड़े तरीक़े कीअं मारियो आहे मुंहिंजे ड्राइवर मारियो आहे या कहिड़े ते एक्सीडेंट थियो आहे असां हिन टाइम ताईं पंहिंजी जांच पड़ताल रखी आहे त कोई एक्सीडेंट वग़ैरह न थियो आहे न वरी असांखे ॿियों दफ़ो अज़ीज़ जलबानी जे तरफ़ां कुझु शहर जा मौजूद माण्हू अचनि था चवनि था त असांखे बख़्शियो असां चवंदासीं कहिड़े वजह सां बख़्शियूं हिकिड़ो कुकुर जो चूरो त न आहे जो तूं कोई खाई वेंदो असां तोखे बख़्शे छॾियूं इंसान जो बचिड़ो आहे न असां बख़्शींदासीं न छॾींदासीं हा असांजो एक्सीडेंट आहे न असांखे पैसनि जी लालच ॾींदा न असां वठंदासीं न कंहिंखां असां वठण जी सोच कई आहे न वठंदासीं बाक़ी असांजो जीअं मुड़ुसु मारियो आहे त अज़ीज़ जलबानी खे असां न छॾींदासीं न सिजाद खखराणी खे छॾींदासीं न अॼु छॾींदासीं न 50 साल में छॾींदासीं तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त सबूत ॾियनि जेकॾहिं हादसो थियो आहे त असां माफ़ु करण लाइ तयारु आहियूं बेशक बाक़ी क़तल कंहिं बि सूरत माफ़ु न कंदा न कंदा साईं असांजे क़तल कयो अथऊं त असां बिल्कुलु न छॾींदासीं साईं हादिसो आहे त उन हादिसे जो वजह असांखे ॿुधाइनि त हादिसो कहिड़े हिसाब सां थियो किथे थियो ऐं हिननि केतिरी कोशिशि कई आहे हादिसे वारे मरीज़ खे बचाइण जी त हिननि कहिड़ी हॉस्पिटल में मुंतक़िल कयो आहे कहिड़ी एम्बुलेंस में खयो आहे हिननि उहो असांखे कर्फ्यू ॾियनि उहो असांखे ॿुधाइनि त असां हेतिरी कोशिशि कईसीं पर असां हिनखे न बचाए सघियासीं कुदरती ॻाल्हि हुई त असां बि हिननि जी मञींदासीं त बिल्कुलु कुदरत वारे जी ॻाल्हि हुई हिननि पंहिंजे हिसाब सां हुननि कोशिशि कई पर कुदरत जे हथ में हुयो हुननि खां न थी सघियो असां बि हुन ते पोइ राज़ी रहंदासीं बहरहाल जंहिं वक़्तु हे चवंदा एक्सीडेंट थियो आहे उन वक़्तु हे चवंदा त का बि हुते इमरजेंसी हॉस्पिटल न आहे सुवारी न आहे कुझु बि न आहे उन खां बाद हिननि बेदर्दीअ सां असांजो छोकिरो ॿिए कोच जेको चवनि ॿुधण में अचे थो त अधु कलाक बाद में पहुतो आहे हिननि जो कोच उन में हिननि हिन पेशेंट खे विहारियो आहे पोइ रस्ते में हिननि पसींगर लाहींदा विया आहिनि सुकून सां छो त असां किथे इहो इहो असांखे ॿुधण में अचे थो त काठोड़ खां नूरियाबाद खां हिते ॿुधाइनि था पाण त हिते हादिसो थियो अगरि हिते हादिसो थिया त वेझी तव्हां हॉस्पिटल में ॾेखारियो कंहिं एम्बुलेंस में खणो नंढड़े सां एॾी भाइरी हुई एॾो भाणे जो तो सॾु आहे खखराणीअ करे त असांखे उन जूं ॿई मोबाइल छोकिरे जूं खखराणी वटि जेको छोकिरो असांजो टिकटॉक ठाहे वरी हिनखे ॾिए थो त बाबा असांजो चार्जिंग में लॻाए उन असांजे पाड़े जो आहे असांखे वाक़ुफ़ु आहे उन असांखे को इतला न ॾिनो त बाबा तव्हां सां हे मसइलो थियो आहे या हे हादिसो थियो आहे उन खां बाद असांजे छोकिरे जो लाश ॿी बस में चाढ़ाए करे पंहिंजी ट्रांसपोर्ट अथनि उन में चाढ़े वरी फुट पहिरीं ते रखण जी कई अथऊं न कंहिं एम्बुलेंस में विधो अथऊं न कंहिं हॉस्पिटल में विधो अथऊं न कंहिं ॿिए अॻियां शो कयो अथऊं न वीडियो शो कयो अथऊं न ई असांजे राब्तो ई कयो अथऊं असांजे कराची मां लाश मिलियो आहे जंहिंजी तफ़सीलात असांखे हिन महिल ताईं को बि नथो ॾिए 2 मेड़ियूं आहिनि शहर जा मौजूद माण्हू आया आहिनि पहिरियां बि आया हुया पर उन में को बि रिज़ल्ट नथा खणी अचनि सिर्फ़ु इहो था चवनि त कोच असांजो एक्सीडेंट थियो आहे असांखे बख़्शियो उनजी न वजह आहे न पहिरियां बि असां घुरियोसीं बाबा नंबर गाॾी कहिड़ी आहे तव्हांजी नंबर कहिड़ो आहे चई असां वेठा आहियूं अहिड़ी ॾाढ मुड़सी न थींदी आहे छोकिरो मूं वाला असांजो हिन वक़्तु जेको दर्द असां वटि आहे उहो हुननि खे सम्झ में ॻाल्हि बिल्कुलु नथी अचे छोकिरो असांजे वियल आहे घर असांजो तबाह आहे अपील कंदो अब्बा अब तो अब्बा सिंध जी आहे जेके एसपी के कर्नल जनरल के असांजो हक़ थियो वञे असां ग़रीब आहियूं मज़दूर आहियूं